अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब जी अचण वारी एपिसोड जे बारे में पूरी अपडेट ॾींदासीं तव्हांखे। मंसूर खान छा इहो रिश्तो हाणे थियणु ॾींदो? ककर जेका पंहिंजी भेण ॾेई रहियो आहे मुराद वारनि खे, हाणे मंसूर खान जेको कोन सां वाइदो कयो उहो छा थींदो? दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, मंसूर खान रत जो घुट भरे इन खे फ़िलहालु त क़बूल कंदो। अॻिते हली जेको इहो रिश्तो मुराद वारा कोन वठंदा, उन्हनि जो रिश्तो मुकमल कोन थींदो, उहो गुलपरीत उन्हनि जे हवाले कंदा, लेकिन हू कूंज खे कोन वठी वेंदा मुराद वारा, ऐं उहा कूंज फिरी घिरी मंसूर खान खे मिलंदी ऐं मंसूर खान ई उन सां शादी कंदो। ऐं जेको आहे हाणे शाहनवाज़ खान बि वरी गेम खेॾण वारो आहे, कहिड़े न कहिड़े तरीक़े सां मंसूर खान खे फसाइण जे चकर में आहे। ऐं जॾहिं उन ख़बर पवंदी उनजी मोहबत मुराद वारनि खे मिली रही आहे, यानी कूंज उनजी मोहबत आहे मंसूर खान जी, मुराद वारा खे फ़ैसिले में मिली आहे, त वॾो ख़ुशि थींदो शाहनवाज़ खान यानी मीर जाफ़र, चवंदो हू पंहिंजी मोहबत पंहिंजे हथनि सां विञाए वेठो आहे। ज़बरदस्त कमु थींदो। अचण वारे एपिसोड जेका बि आहिनि दोस्तो ॾाढा बहितरीनु आहिनि। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां, इहा कूंज खे जॾहिं ख़बर पवंदी त मूंखे हेॾे हिन मुराद वारनि जे हवाले करनि था, उहो घणो ग़मगीन थींदी त मंसूर खान इहो फ़ैसिलो कीअं कयो ऐं मूंखे एॾे छो ॾिनई, दुश्मन जे हवाले छो करे रहियो आहे।